बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिकु नए वीडियो में तव्हां सां गॾु आहियूं। अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे त डायरेक्ट प्रोपोर्शन जेको आहे उहो असां कीअं मालूम कयूं। हाणे सभ खां पहिरियां असां डायरेक्ट प्रोपोर्शन जी डेफिनेशन ते ईंदासीं, कॉन्सेप्ट ते ईंदासीं। डायरेक्ट प्रोपोर्शन इज़ दैट व्हेन वन क्वांटिटी इंक्रीज अदर वन क्वांटिटी आल्सो इंक्रीज, और वन क्वांटिटी जेको आहे डिक्रीज़ थींदी त अदर क्वांटिटी आल्सो डिक्रीज़ थींदी। हाणे हिन जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं हिकिड़ी क्वांटिटीअ खे वधाईंदासीं त ॿिए क्वांटिटी ऑटोमेटिक वधी वेंदी, पर जेकॾहिं असां हिकिड़ी क्वांटिटीअ खे खुटाईंदासीं त ॿी ऑटोमेटिक खुटी वेंदी। हाणे अचो मज़ीद जेको आहे असां हिन मिसाल मां जेको आहे इन जे कॉन्सेप्ट खे क्लियर कंदासीं। असांखे हिकिड़ो प्रॉब्लम गिवन आहे जंहिंमें चए थो द प्राइस ऑफ 5 चेयर्स इज़ 400 रुपीज़। फाइंड द प्राइस ऑफ 15 चेयर्स। चए थो त 5 कुर्सियुनि जी जेका क़ीमत आहे 400 रुपया आहे, 15 कुर्सियुनि जी जेको आहे क़ीमत मालूम कयो। हाणे अंडरस्टूड आहे जेकॾहिं ॾिसो 5 कुर्सियुनि जी क़ीमत 400 आहे त 15 जी छा थींदी? ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़ीमत बि वधंदी, छो जो कुर्सियूं असां वधायूंसीं त क़ीमत बि छा थींदी? वधंदी। ठीकु आहे, यानी हिन जो मक़सदु ही असांजी जेका डेफिनेशन आहे उनजो हाणे तव्हांखे मक़सदु ज़हन में अची वियो हूंदो त हिकिड़ी शइ वधाईंदासीं त ॿीअ शइ ऑटोमेटिक वधी वेंदी। ठीकु आहे, हाणे असां हिन प्रॉब्लम खे कीअं सॉल्व कंदासीं? पहिरियां लिखंदासीं असां चेयर्स। ठीकु आहे, उनखां पोइ असां छा लिखंदासीं? उनजी प्राइस। हाणे 5 कुर्सियूं असांखे घणे में थियूं मिलनि? 400 रुपए में थियूं मिलनि। उनखां पोइ 15 कुर्सियुनि जी असांखे क़ीमत छा आहे मालूम करणी आहे। मालूम कंदासीं, यानी उहा असां छा रखंदासीं? एक्स रखंदासीं। हाणे हितां असांखे प्रोपोर्शन ठाहिण जो तरीक़ो सिखणो आहे त डायरेक्ट ऐं जेको आहे इनवर्स असांजो प्रोपोर्शन कीअं थींदो आहे। डायरेक्ट प्रोपोर्शन कीअं थींदो आहे यादि करे छॾियो। डायरेक्ट जा असांजा एरोज़ जेके आहिनि ॿई हिकिड़े ई डायरेक्शन में हूंदा आहिनि। मिसाल कीअं? हाणे ॾिसो, गौर कजो। पहिरियों 5 कुर्सियूं हुयूं, घणी क़ीमत हुई? 400 रुपया। हाणे असांजूं कुर्सियूं घणियूं आहिनि? 15, त क़ीमत बि वधंदी, यानी कुर्सियूं असांजूं वधियूं आहिनि त एरो जॾहिं वधे त एरो जो डायरेक्शन जेको आहे उहो अपवर्ड ईंदासीं। हाणे जॾहिं कुर्सियूं वधियूं आहिनि त क़ीमत वधंदी, त हीउ बि डायरेक्शन असांजो छा थींदो? अपवर्ड थींदो। हाणे हिन खे लिखण जो तरीक़ो इहो आहे त असां हिन ईंड खां लिखणु शुरू कंदासीं। ठीकु आहे, हिन एरो जी ईंड खां, माना पहिरियां रक़म हीअ लिखंदासीं 15 रेशो छाजो 5। छो जे रेशो असां माना जेको लिखंदा आहियूं हिकु जहिड़ियुनि शयुनि में लिखंदा आहियूं न। रेशो छा थींदो आहे? सेम शयुनि जी कंपेरिज़न पाण में जेका थींदी आहे उहा असांजी रेशो चवराईंदी आहे। उनजे करे कुर्सियूं असां सेम जेके आहिनि उहे हिन रेशो में लिखंदासीं। पोइ प्रोपोर्शन जी निशानी ॾींदासीं, वरी हिननि जो असां लहंदासीं रेशो। ठीकु आहे, यानी पहिरियां हिन ईंड खां शुरू कंदासीं एक्स, उनखां पोइ वरी छा लिखंदासीं? 400। हाणे ॿाहिरियनि सां ज़रब कंदासीं अंदरियनि सां। हाणे हिननि ॿिन्ही खे असीं चवंदासीं इहे असांजा आहिनि मीन्स। ठीकु आहे, ऐं ॿाहिरां जेके आहिनि इनखे चवंदा आहियूं एक्सट्रीम्स। ठीकु आहे, हाणे मीन्स पाण में मल्टीप्लाए कंदासीं, एक्सट्रीम पाण में मल्टीप्लाए कंदासीं, यानी असां हिते लिखी सघूं था 15 खे ज़रब कंदासीं 400 सां ऐं 5 खे ज़रब कंदासीं कंहिंसां? एक्स सां। हाणे असांखे एक्स खपे त हीउ हिते छा थो करे? ज़रब थो करे, हेॾे अची छा कंदो? वंड कंदो, यानी 15 ज़रबिया 400। असांखे एक्स जी क़ीमत खपे। ठीकु आहे, हिते 5 हेॾे असां छा अची कराईंदासीं? डिवाइड कराईंदासीं। हिते 1 5 5 3 5 15। हाणे टिनि जो खड़ो चईंदा हणंदासीं, 4 टिकी 12, 2 ॿुड़ियूं साॻियूं ॾेई छॾियो त असांखे एक्स जी जेकी आहे उहा क़ीमत मिली वई, जेका घणी थी? 1200 रुपया थी। हाणे यादि करे छॾियो, जॾहिं बि तव्हांखे अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम मिलनि जंहिंमें हिकिड़ी शइ वधे त ॿी ऑटोमेटिक वधी वेंदी, हिकिड़ी शइ जेकॾहिं खुटे त ॿी ऑटोमेटिक खुटी वेंदी, त असां इन क़िस्म जे प्रॉब्लम्स खे चवंदासीं इहो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे।